अस्सलाम वालेकुम सिंध वासियों। रमज़ान वारी ते भी मुझी फिल्म ना आई, हज वारी ते भी फिल्म ना आई। काफ़ी दोस्तनि फ़ोनियूं कयूं। बख़ुदा मूंखे फिल्मनि में कमु करण जो को बि इरादो न हो। मूं बिल्कुलु छॾे ॾिनियूं, मायूस थी वियोसि। पर हीअ फिल्म ठाही आहे जंहिंजो नालो आहे अली वारिस। नाले तो कुर्बान वञा। मूंखे उमेद आहे त जेके मुंहिंजा परस्तार आहिनि हिन फिल्म खे ॾिसंदा, मान ॾींदा, इज़त ॾींदा। लख थोरा। सिंध सलामत, साथ सलामत, सदाई गॾु। अली वारिस, अली वारिस, अली वारिस, अली वारिस। अली वारिस, अली वारिस। गैबी खान गैब करे छॾींदो आहे। गैब। अली वारिस। जुकाम सच में अची वियो आहे। जंहिं वक्त ही जोगी जाॻिया, जंहिं वक्त ही सिंधी जाॻिया, वो सूर में रहंदा साॻिया, कंदा धमाधम मस्त कलंदर।